तुझो नूर अलवर होन काबल हज विच में है खुदा पान खल। नाज़रीन, हज़रत पीर सैयद गुलाम जीलानी शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जो मुख्तसर तारुफ। मकली जे माना हिते माग मथां केतिरा ई आलिम आरिफ सूफ़ी ऐं सादिक पीर ऐं फ़क़ीर शाइर ऐं वली सगोरा आराम फरमाए रहिया आहिनि। हिरूए औलिया मंझां हिन सदीअ जा सुल्तान रूहानी पेशवा फ़ख़्र सादात ऐं ज़ैनुल मशाइख़ रहनुमाए सालिकीन पीर तरीक़त शाह विलायत जमीयत मशाइख़ अहले सुन्नत पाकिस्तान जा सरपरस्त आला सैयद पीर गुलाम जीलानी शाह जीलानी अल मारूफ़ गादीदणी गोट वलद सैयद पीर ज़ैनुल आबिदीन बि हिकु आहिनि जेके अल्लाह लोक इंसाननि जा अॻुवान सूफ़ियनि जा सरवाण हुआ, शाइरनि जा मेंदार ऐं मकली जे वलियनि जा ताजदार हुआ। सिफ़ात आला इख़लाक़नि ऐं सोणियनि ख़ूबियनि जो मज़र हुई। संदन नसब हज़रत पीरान पीर गौस आज़म दस्तगीर शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह वटि वञी पहुचे थो। तज़किरतुल औलिया तोहफ़तुल कराम वग़ैरह में संदन वॾड़नि ऐं बुज़ुर्गनि जो तज़किरो मौजूदु आहे। संदन ख़ानदान मुल्क अरब मां सिंध सबूरी में कीअं ऐं कॾहिं मुंतक़िल थियो, इन बाबति संदन ख़ानवादी जी तारीख़ जे किताबनि में लिखियलु आहे त 1100 हिजरी में संदन वॾड़नि मां हज़रत सैयद मोहम्मद फ़तेह शाह रहमतुल्लाह अलैह बगदाद खां मुल्क शाम जे शहर हामीन मां आयो ऐं उतां खां पोइ वरी हैदराबाद सिंध जे क़रीब हिकु नंढड़े ॻोठ नोराई शरीफ़ में हिजरत करे आयो। हज़रत सैयद पीर ज़ैनुल आबिदीन शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह पाण हज़रत पीर सैयद गुलाम जीलानी शाह जीलानी जा वालिद गिरामी हुआ। पंहिंजे वक़्त जा आरिफ अकमल ऐं अल्लाह जा वली कामिल हुआ। पाण ज़बरदस्त शाइर बि हुआ। पंहिंजो शाइराणो तख़ल्लुस ज़ैनुल इस्तेमालु कंदा हुआ। संदन नंढपण में बि रूहानियत ऐं मार्फत जी झलक नज़र ईंदी हुई। 5 सालनि जी उमिरि खां ई शेर शाइरी शुरू कई हुआऊं। पाण ॿारनि सां रांदि खेॾणु पसंदि न कंदा हुआ ऐं घणो वक़्तु ख़ामोश रहंदा हुआ। जॾहिं पाण रुश्द व हिदायत तबलीग ऐं तलक़ीन शुरू कयऊं त संदन राति ऐं ॾींहुं फ़क़ीरनि महिमाननि सां गुज़रंदो हुयो। हर वक़्तु माण्हुनि जो हुजूम संदन महफ़िल में मौजूदु हूंदो हुयो। पाण सुबुह खां शाम ताईं उञायल दिलियुनि खे सैराब करण लाइ तक़रीर ऐं शेर चवंदा हुआ। माण्हुनि खे सुन्नत ऐं शरीयत जी तालीम ॾींदा हुआ। उन्हनि जो इस्लाह अहवाल कंदा हुआ। पाण सुन्नत ऐं शरीयत ते पाबंदी सां अमल करण वारा हुआ। मुरीदनि खे बि उन ॻाल्हि जो ताक़ीद कंदा हुआ। गैर शरई हरकतनि ते तमामु घणो नाराज़ थींदा हुआ। अल्लाह करीम खैन 4 लाइक़ ऐं फ़ाइक़ फ़र्ज़ंद अता कया। सैयद मोहम्मद आरिफ शाह जीलानी, सैयद पीर गुलाम जीलानी शाह जीलानी जंहिंजो ही तज़किरो आहे, सैयद पीर गुलाम रब्बानी शाह जीलानी, सैयद पीर गुलाम सुबानी शाह जीलानी। हज़रत पीर गुलाम जीलानी शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह संदन वलादत 5 जून 1945 ईस्वी अंगारे जे ॾींहुं संदन अबाणे ॻोठ नोराई शरीफ़ में थी। विलायत ऐं सादत जा निशान संदन पेशानीअ मां नंढपण खां ई नमूदार हुआ। इब्तिदाई तालीम पाण पंहिंजे वालिद करीम हज़रत सैयद पीर ज़ैनुल आबिदीन रहमतुल्लाह अलैह वटि हासिल कयाऊं। पाण सिंध जे केतिरनि ई मदरसनि ऐं वॾनि आलिमनि वटि वञी इल्मु पढ़िया। पाण दरगाह नोराई शरीफ़, दरगाह अमीनानी शरीफ़ ज़िला दादू में ऐं हैदराबाद जे मशहूर आलिम खलील मिल्लत हज़रत मुफ्ती खलील अहमद बरकाती रहमतुल्लाह अलैह वटि मदरसा अहसनुल बरकात मां दरसे निज़ामी पढ़ियाऊं। पाण पंहिंजे वालिद हज़रत पीर सैयद ज़ैनुल आबिदीन खां सिलसिला कादरिया में फैज़ हासिल कयाऊं ऐं तसव्वुफ़ जा इसरार ऐं रमूज़ पंहिंजे वालिद वटि तय कयाऊं। संदन वालिद हज़रत पीरान पीर गौस आज़म रहमतुल्लाह अलैह जे हुकुम सां खैन पंहिंजो जानशीन मुक़रर फरमायो। संदन लिबास ऐं सफ़ाई सुथराई, पाण तारत पाकाई ऐं नफ़ासत पसंदि हुआ। खैन गदलाण, मेहरान ऐं गंदगीअ खां नफ़रत हुई।
जीअं संदन सीरत पाकीज़ा हुई इन तरह संदन सूरत भी बेमिसाल हुई। पाण हमेशह साफ़ सुथरो लिबास ज़ेबतन कंदा हुआ, मथे मुबारक ते ताज पहिरींदा हुआ, हथनि में मुंडी ऐं घड़ी पाईंदा हुआ। पाण तकल्लुफ़ ऐं तस्ने खां बेज़ार हुआ, हर वक़्तु शुक्रगुज़ार रहण वारा हुआ। पाण फरमाईंदा हुआ त असां ते अल्लाह ताला जा बेशुमार करम ऐं महिरबानियूं आहिनि जंहिं तरियूं रहमतूं अता कयूं। संदन उथण विहण पाइण खाइण सुन्नत ऐं शरीयत जे मुताबिक़ हुयो। विसाल पुरमलाल 11 रमज़ान मुबारक 1438 हिजरी मुताबिक़ 7 जून 2017 अरबा जी शाम 6:25 ते संदन विसाल थियो। संदन विसाल वक़्तु मकली ठटे ऐं उन जे आस पास हल्की हल्की रहमत जी बरसात वसी रही हुई। ठटे ऐं मकली वारा उन जा ऐनी शाहिद आहिनि। पाण पंहिंजी ज़िंदगी मुबारक में पंहिंजे लाइक़ ऐं फ़ाइक़ फज़ंद हज़रत पीर सैयद गुलाम रिज़वानी शाह जिलानी खे पंहिंजो रूहानी जानशीन मुक़ररु फरमायो हुआऊं। संदन विसाल बाद समूरी जमात संदन मुक़ररु कयल सज्जादा नशीन जे दस्ते हक़ ते बैयत कई। पंहिंजे मेज़बान अली अकबर जोखियो दरगाही खे पंहिंजी दुआनि सां ॾींदा इजाज़त। ज़िंदगी रही त अॻी वीडियो में वरी हाज़िर थींदासीं। जेॾां पेर तेॾां ख़ैर, अल्लाह हामी नासिर।